आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्सिहि कुल इन्नमा हर्रम रब्बियल फ़वाहिश मा ज़हरा मिन्हा व मा बतन वल इस्म वल बग़य बिग़ैरिल हक़्क़ व अन तुश्रिकू बिल्लाहि मा लम युनज़्ज़िल बिही सुल्तानन व अन तक़ूलू अलल्लाहि मा ला तअलमून। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम अॼोकी हिन बाबरकत मजलिस में शरीक थींदड़ पंहिंजे सभिनी बुज़ुर्गनि भाइरनि दोस्तनि अहबाबनि ऐं आयल महिमाननि जे ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हदीस शरीफ जे किताब सुनन इब्न माजाह में अबवाबुल फितन में बाबुल उक़ूबात में सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा खां सही सनद सां हिकु हदीस मुबारक रवायत थियल आहे। वो बयान करे थो त अक़बल अलैना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल या माशरल मुहाजिरीन खम्सुन खिसालुन इज़्तुलीतुम बिहिन्न व अऊज़ु बिल्लाहिन अन तुद्रिकूहिन्न लम तज़हरिल फ़ाहिशतु फ़ी क़ौमिन क़त्तु हत्ता यु'लिनु बिहा इल्ला फ़शा फ़ीहिमुत ताऊन वल औजाउ अल्लती लम तकुन मज़त अस्लाफ़िहिमुल लज़ीना मज़लू वलम यनकुसुल मिक्याल वल मीज़ान इल्ला उख़िज़ू बिस्सिनीन व शिद्दतिल मऊनति व जौरि सुल्तानि अलैहिम वलम यमनऊ ज़कात अमवालिहिम इल्ला मुनिउल क़तर मिनस समाए वलौलल बहाइम लम युमतरू वलम यनकुज़ू अहदल्लाहि व अहद रसूलिही इल्ला सल्लतल्लाहु अलैहिम अदुव्वन मिन गैरिहिम फ़अख़ज़ू बअज़मा ऐदीहिम वमा लम तहकुम अइम्मतुहुम बिकिताबिल्लाहि तआला व यतख़य्यरू फ़ीमा अंज़लल्लाहु इल्ला जअलल्लाहु बअसहुम बैनहुम। हिन अज़ीम हदीस मुबारक जो रवायत कंदड़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी वक़्त जे अमीरुल मोमिनीन ऐं दुनिया जे अध जो फातिह यानी उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फर्ज़ंद सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु आहे। कॾहिं वक़्तु मिले इन अज़ीम जमात जी ज़िंदगी जा रोशन रुख नज़र मां कढो त इहे बि गोश्त पोश्त जा इंसान हुआ। छा त मुंहिंजे रब इन्हनि में ख़ूबियूं ऐं ख़ासियतूं रखियूं हुयूं। अक़ीदे खां वठी अमल जे मामले में अल्लाह ताला हुननि खे कहिड़े न कहिड़े नेमतुनि सां नवाज़ियो हो। हदीस शरीफ़ जे किताब सही बुख़ारी में किताबुल मनाक़िब में सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा जी हदीस मुबारक मरवी आहे। साॻी रवायत इमाम बुख़ारी किताब ताबीरुर रोया में पिण बयान कई आहे, ॿियनि जॻहियुनि ते बयान कई आहे। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा फरमाए थो हिकु दफ़े मूं राति जो ख़्वाब लधो, ॿ शख़्स आया जेके मूंखे उथारे दोज़ख जे किनारे ते वठी आया। जॾहिं मूं दोज़ख जी बाह ॾिठी ऐं दहिरजी वियुसि, ख़ौफ़ में वकोड़जी वियुसि। उन्हनि ॿिनि शख़्सनि मुंहिंजे हाल, मुंहिंजे डप, मुंहिंजे ख़ौफ़ खे ॾिसी करे फरमायो तूं डप न कर, तूं इन्हनि मंझां कोन आहीं। अखि खुली वई, सॼी राति वरी निंड कान आई। सुबुह थी फजर जी निमाज़ खां पोइ पंहिंजी भेण मोमिननि जी अमड़ उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जी न्याणी उम्मुल मोमिनीन हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन वटि आयो। अची करे अर्ज़ कई त आऊं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ही ख़्वाब ॿुधाए नथो सघां। तमामु महिरबानी करे ही ख़्वाब ॿुधायो ऐं उनजो ताबीर, उनजो मतिलबु, उनजो मफ़हूम मूंखे सम्झायो। केॾो अदब आहे, केॾो एतिराम आहे।
सैयदा हफ्ज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इहो ख़्वाब ॿुधायो, पाण इरशाद फरमायो अब्दुल्लाह खे चओ त तूं जहन्नम मां कोन्हे, तूं जन्नती है, पर जेकॾहिं तूं राति जो उथी करे तहज्जुद जी नमाज़ पढ़ी त हूंद ॾाढो भलो आहे। पैगंबर अलैहिस्सलाम जिन आत ते तसली ॾिनी त तूं जहन्नमी नाहीं, बेइज़्ती आहीं, पर जेकॾहिं तूं तहज्जुद जी नमाज़ पढ़ी त इहे डप, इहे ख़ौफ़, इहे बुरा ख़्वाब तोखां मोकिलाए ईंदा। अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा जे कन ते पैगंबर जे पैगाम जो पढ़लाउ पियो। मरण घड़ी ताईं वरी तहज्जुद जी नमाज़ न छॾे। इहो है अमल, इहा है अमली ज़िंदगी। ही अज़ीम शख्स नबी अलैहिस्सलाम जिन सां गॾु सुहबत में रहियो आहे, केॾियूं वॾियूं हिन जो ख़िदमतूं हिन दीन जे मामले में, अमल जे मामले में, सफ़र जे मामले में छा हिन जो मक़ाम ऐं मर्तबो रहियो आहे। ही अज़ीम शख्स हिन हदीस मुबारका जो रावी आहे। बयान करे थो, हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुहाजिरीन सहाबा रज़ी अल्लाह अन्हुम जे तरफ़ तशरीफ़ फरमा थिया। सहाबन जो ॿ जमायतूं क़ुरान हदीस में जा साबित आहिनि, हिकिड़ा मुहाजर ऐं ॿिया अंसार। मुहाजर उहे जेके अल्लाह कारण पंहिंजो घर, पंहिंजो ॻोठ, पंहिंजो शहर, पंहिंजो इलाइक़ो, पंहिंजो वतन छॾे मदीनतुल मुनव्वरह या कंहिं सुकून जी जाते वञी रहिया त जीअं संदन ईमान महफ़ूज़ रहे, अक़ीदो महफ़ूज़ रहे, अमल महफ़ूज़ रहे, कुफ्र ऐं शिरक ऐं मुशरिकनि ऐं काफ़रनि जे अज़ियतुनि खां बची सघनि। कॾहिं वेही करे वीचार कयो अथव मुंहिंजो घर या तमामु कंहिंजो घर मस्जिद खां घणो परे आहे, बांग जो पड़लाव कन ते पवे थो, असीं पंहिंजा घर छॾे मस्जिद में नथा अचूं। हिन ई ॻोठ में केतिरा मुस्लमान रहनि था, अॼु अल्लाह जे दीन जी मजलिस आहे, घरां निकिरी पंध जूं विखूं करे हिन जलसे गाह में अचणु असांजे लाइ वॾो मसइलो आहे। अल्लाह जे दीन जे लाइ सफ़र करणु, उञ काटणु, बुख बर्दाश्त करणु, पघर ॻाणणु, उस ते हलणु, सर्दी में सफ़र करणु त थियो पंहिंजी जाइ ते, पर अल्लाह जे दीन ॿुधण लाइ बि असीं पंहिंजे घरनि मां निकिरी हिननि जायुनि ते नथा अचूं। असांजो ईमान हिते वञी पहुतो आहे। मक्कतल मुकरमह खां मदीनतुल मुनव्वरह जो सफ़र को सवलो आहे। जिन बि माण्हुनि खे अल्लाह ताला हरमैन शरीफ़नि जे ज़ियारत जो शर्फ़ बख़्शियो आहे, उमिरि ते विया आहिनि या बैतुल्लाह जो हज करण जे इरादे सां विया आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे त केॾी तेज़ रफ़्तारी सां गाॾियूं हलनि थियूं, केॾो आलीशान रस्तो जुड़ियल आहे, पर उन जे बावजूदि बि कलाकनि जा कलाक मदीने पहुचण में लॻनि था। उन सफ़र ते गौर करियो, के गॾह ते, के घोड़नि ते, के खचरनि ते, के उठनि ते, के ॾाचनि ते, किन वटि इहे सवारियूं कोन हुयूं। पेर पिथूं करे पंध मदीनतुल मुनव्वरह पहुता आहिनि। छा उन्हनि जो हाल थियो हूंदो? अल्लाह जे दीन ख़ातिर, अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर ठहियल ठुकियल घर छॾियऊं। वतन छॾण का सवली ॻाल्हि कोन्हे, रुॻी भले पार माण्हू वञनि था, अज़ीज़ क़रीब एयरपोर्ट ते मोकिलाइनि था, अखियुनि मां ॻोढ़ा किरियो पवनि, माण्हू रोयो ॾे। 40 ॾींहं वञे थो, महीनो वञे थो, तॾहिं बि अखियूं आलियूं थियूं पवनि। छा था सम्झो जिन घर में निपजी पलजी वॾा थिया, जंहिं घर ॻोठ शहर इलाइक़े जा माण्हुनि खे सुञाणनि पिया, उन्हनि खे छॾणु को सवलो आहे? असीं त घर छॾे हिन जलसे गाह में नथा अची सघूं। इहा आहे असां मुस्लमाननि जी हालत। मके खां मदीने, ताइफ खां मदीने, हबशह खां मदीने, केतिरा मुल्क हुआ, केतिरा शहर हुआ, उतां सफ़र करे मदीनतुल मुनव्वरह आया त हिते सुकून सां जेको दीन नसीब थियो आहे इन्हनि ते अमल करे सघंदासूं। हर शइ जी कुर्बानी ॾेई आया। कॾहिं अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला जी ज़िंदगी जा वाक़िया पढ़ण जे लाइ मिलनि। 24 कलाकनि जी ज़िंदगी आहे। हिकिड़ो कलाक सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो ज़िंदगियूं पढ़ियो, अव्हांखे दरस मिलंदो त इहे माण्हू हुआ, इहे मोमिन हुआ, इहे बेइज़्ती हुआ, हिन दीन जा मुहाफ़िज़ ऐं निगरान इहे ई हुआ। छा हिननि जूं कुर्बानियूं हुयूं? जेका पूंजी हुई, माल मिल्कत हो, उहो सभु छॾे तने तनहा ॿिन कपिड़नि में अची करे पहुता।
पर सच पुछो कि अहिड़ा पोहा जिन जे तन ते कपिड़ो पूरो कोन हो। हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम में किताबुल जनाइज़ में इन क़िस्म जो मंदर मौजूद है। पाण नबी अलैहिस्सलाम जिन इरशाद फरमायो मुंहिंजी मर्ज़ी आहे साद बिन उबादा रज़ी अल्लाह ताला जी अयादत करियां, अमा मूंसां गॾी हलंदो। सहाबा रज़ियल्लाहु अलैहिम अजमईन अर्ज़ कयो त तव्हां सां गॾु न हलंदासूं, ॿियो कंहिंसां हलंदासूं? हदीस जो रावी बयान करे तो मूं उन्हनि माण्हुनि जे हाल खे ॾिठो, मथे ते टोपी पातल कान हुई ऐं पेरनि में जुती कान हुई, कमीस कान हुई के हिकिड़ी गोन में हुई कोन त छा कनि? एॾी गुरबत जे आलम में इहे माण्हू ख़ुशि हुआ, किथे ॿार कोन बणिया, वेंदा हुआ बाज़ार में मदीने जे में वञी पंहिंजो पोरियो कंदा हुआ, पेट कूद कंदा हुआ, किथे ॿार कोन बणिबा हुआ। अॼु असां मुस्लमाननि जा हाल कहिड़ा आहिनि? बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे लाइ ऐं तव्हां सभु अखियुनि जा शाहिद आहियूं, मर्दनि कमु छॾे ॾिना, इन्हनि औरतुनि जे पैसनि जे आधार ते उधरूं खजनि थियूं, दुकान तां सामान खजे थो, माई खे किस्त मिलंदी नहीं ॾींदो साईं। छा रहियो आहे पाण में? बिना पर्दे जे वञी करे बाज़ार में शहर में हली ॾिसो त सभिनि जे तादाद में औरतूं आहिनि। हिन खां अॻु में बि ग़रीबनि जो गुज़र थियो पिए या न पिए थियो? छा असांजे ईमान जी हालत आहे? टकनि जी आच मिले, किथे बि बच्चनि खे बेपर्दा करणो पवे, का परवाह कान्हे का। औंठो गैर मुहर्रम मर्द जे हथ में आहे, इहो औंठो ॾे, हीउ बि ॾे, ॿिन्ही औंठनि में हुनजो हथ आहे, हीउ नथो लॻे, आङुरियूं रख, हीउ नथो लॻे। ॿुधायो छा बचियो आहे असांजे हिन माहौल समाज मुआसिरे जी कहिड़ी हालत थी वई आहे? हिननि माण्हुनि जे किरदार ते गौर कयो। इन हालत में आहे पर कंहिंजे साम्हूं हथ कोन टंगियूं, कंहिंखे सवाल कोन कयूं, बुख बर्दाश्त कयूं पर सवाल कंहिंखे कोन कयूं। इहा हुई हिननि जी मईशत, इहो हिननि जो गुज़रान हो। जुती कान्हे, टोपी कान्हे, कमीस कान्हे, हिकिड़ी गोद में हन। इमाम तिरमिज़ी रहमहुल्लाह अबवाब ज़ुहद में नबी अलैहिस्सलाम जी इहा हदीस मुबारक सहाबा जे मुतालिक़ आंदी आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नमाज़ पढ़ाईंदा हुआ। ही वीचारा असहाबे सुफ़ा जेके छपर मन में रहंदा हुआ, नबी अलैहिस्सलाम जन किरत थोरी डिघी कंदा हुआ न, बुख जे करे कॾहिं किरी पवंदा हुआ। पोइ बहिराणी जा बदू जाहिल अणपढ़ियल माण्हू ईंदा हुआ न, चवंदा हुआ हा उॾा ए मजानीन, ही जेके किरी था पवनि चरिया आहिनि, अक़लमंद कोन्हे, सियाणा कोन्हे, समझदार कोन्हे, निमाज़ में किरबो आहे छा? उन्हनि खे ख़बर कान हुई। हदीस जो रावी बयान करे तो चरिया कोन हुआ पर बुख जे करे बीह कोन थे सघिया, किरी पवंदा हुआ। ही उहा जमात हुई जिन वटि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बार बार तशरीफ़ फरमा थींदा हुआ। अचो आउं बि पंहिंजे पाण खां सवाल करियां, अवी बि पंहिंजे पाण खां पुछो, कॾहिं कंहिं मिसकीन ग़रीब दीनदार माण्हू जे दर ते कॾहिं लड़ी विया आहियूं? कॾहिं उनखे सॾे इहा ॻाल्हि चईसूं मुंहिंजे रब मूंखे नवाज़ियो आहे, अवां जे दीन जो को कमु हुजे मुंहिंजे कन ते थोरी ॻाल्हि कजो, जेतिरो रब मूंखे नवाज़ियो न ऐं तव्हां खां परे कोन आहियां। कॾहिं हथ में 5 रुपया खणी कंहिं ग़रीब जे दर ते विया आहियूं? ही दीनी प्रोग्राम थियनि था, मस्जिद जा मामला, मदरसनि जा मामला, उलमा अचनि था, तव्हांजे साम्हूं दर्द अंगेज़ तकरीरूं करे बहितरीन अपीलूं कनि था। दिलि इन ॻाल्हि ते आमादा थिए थी मुंहिंजे रब मूंखे नवाज़ियो आहे, हिन खीसे में हथ विझी पंहिंजे हाल सारो हिननि जी का मदद करियां। ग़रीब तालिब पढ़नि था, कॾहिं वेही करे उन्हनि वटि पाण विया आहियूं साईं हिननि जी का ख़िदमत करियां? सिपारा खपनि, अम वारा खपनि, क़ाइदा खपनि, फरहियूं खपनि ऐं हिफ़्ज़ वारा सुरह सिट वारा क़ुर खपनि, या हिननि सां लाॻापियल का शइ हुजे। ही अलाह जे क़ुर खे पढ़नि हिफ़्ज़ करण वारा आहिनि, असीं त इहो परे कॾहिं असां ते को ॿार रखो त असीं बि हिननि जी का ख़िदमत कयूं। को हिकिड़ो माण्हू उथी करे चए साईं आउं इहो कमु कयां थो। हक़ीक़त ही आहे असीं इन कमनि जे वेझो ई कोन आहियूं, असांजो व्यू ई कोन इन कमनि में। इहे मुला ॼाणनि, मस्जिद ॼाणे, मदरसो ॼाणे, क़ुर ॼाणे। हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो मस्जिद में ईंदासीं, ख़ुतबो जॾहिं ख़तमु थियण ते हूंदो, 2 रकातूं पढ़ी कोन सघंदासीं, 2 रकातूं पढ़ी बिना दुआ घुरण जे ऐं अज़कार पढ़ण जे मस्जिद मां निकिरी वञूं। हीअ असांजो मुस्लमाननि जो मस्जिद सां ताल्लुक़। ही उहा मुहाजिरीन जी जमात हुई जिन अल्लाह जे दीन अक़ीदत तौहीद ख़ातिर हर शइ जी कुर्बानी ॾेई मदीनतुल मुनव्वरह में रहाइश अख़्तियार कई। छप्परो ठहियल हो, मन ठहियल हो, वॾी का इमारत कान हुई, उन में कॾहिं 50, कॾहिं 60, कॾहिं 70 इन जे लॻभॻि माण्हू रहंदा हुआ। नबी अलैहिस्सलाम जन बार बार उन वटि तशरीफ़ फरमा थींदा हुआ। छाजे लाइ? दिलि जो जे लाइ।
जॾहिं पैगंबर अलैहिस्सलाम खे पंहिंजे विच में ॾिसंदा हुआ न, उन्हनि जी उञप मोकिला वेंदी, बुख बि लही वेंदी हुई। पैगंबर मौजूद आहे, छा खपे वधीक, जंहिं लाइ सभु कुझु छॾे आया आहियूं उहो त असां सां गॾु आहे। पोइ नबी अलैहिस्सलाम जन उन्हनि वटि हिकिड़े दफ़े तशरीफ़ फरमा थिया। पोइ उन्हनि खे नसीहतूं कंदे फरमायूं, ऐं मुहाजिरीन जी जमात, 5 बुरियूं आदतूं, 5 गुनाह, 5 नाफ़रमानियूं, 5 ग़लत कम, बेहुदा किरिल बुछड़ा कम, गुथा कम, सिर्फ़ दुनिया में ये 5 कोन्हे, मौक़े जे मुनासिब सां नबी अलैहिस्सलाम जिन 5 ज़िक्र कया। जंहिं बि क़ौम में ज़ाहिर थिया, इहा क़ौम घणी देर जटराव करे कोन सघंदी, घणी देर ज़मीन ते सुख आराम सां रही कान सघंदी, तबाही बर्बादी जो शिकार थींदी, सुख जो साह कोन खणंदी, इहा क़ौम कॾहिं बि कान सुधरंदी। सम्झो था इहे 5 गुनाह, पर यकीन ॼाणो असां में 5 किथे आहिनि? कहिड़ो गुनाह रहिला जेको असां में मौजूदु कोन्हे? मथे जे वारनि खां वठी पेरनि जे पबनि ताईं असीं गुनाहनि में मुलवस आहियूं। पंहिंजा वार कहिड़े तरतीब जा ठहियल आहिनि, लिबास पंहिंजो कहिड़ो आहे, पंहिंजी अमली कैफ़ियत कहिड़ी आहे, पंहिंजी घरेलू ज़िंदगी कहिड़ी आहे, ज़बान जी हिफ़ाज़त केतिरी आहे, ओघड़ जी हिफ़ाज़त केतिरी आहे, अखियुनि जी हिफ़ाज़त केतिरी आहे, कननि जी हिफ़ाज़त केतिरी आहे, हे हथ छा कमाइनि था, इन्हनि जी केतिरी हिफ़ाज़त आहे, ही पेर रब हलण लाइ ॾिना आहिनि, इन्हनि ते का पाबंदी आहे, इन्हनि में का डंडा ॿेड़ी, हथनि में का हथकड़ी पियल आहे, कॾहिं का घड़ी अहिड़ी आई जंहिंमें दिलि में जज़्बो कर मोड़े उभरे त ही कमु कोन कंदुसि, इन करे जो अल्लाह मन कई आहे, रसूल मन कई आहे। हक़ीक़त ही आहे असांजे हिन समाज माहौल मुआसिरे में तरह तरह जा गुनाह आहिनि। सम्झो था जंहिं मुल्क में शिरक हुजे, गैरुल्लाह जी पूजा जे लाइक़ सिर्फ़ हिकिड़े अल्लाह जी ज़ात आहे, उहो असांजो हक़ीक़ी ख़ालिका, मालिका, राज़िका, मुश्किल कुशा आहे, उहो असांजो दाता, दस्तगीर, हाजत रवा, बिगड़ी बनाईंदड़, ग़रीब नवाज़ आहे, पुट ॾींदड़ अल्लाह, धी ॾींदड़ अल्लाह, नफ़ो ॾींदड़ अल्लाह, नुक़सान ॾींदड़ अल्लाह, इज़त ॾींदड़ अल्लाह, ज़िल्लत ॾींदड़ गुनाह जे करे अल्लाह। दुनिया जो सारो वहिंवार अल्लाह जे वस में, क़ब्र ऐं क़यामत जा सभु मामला अल्लाह जे वस ऐं इख्तियार में। उन मालिक जी बंदगी इबादत करण जो असां ते हक़ आहे। उन मालिक खे छॾे असीं दरगाहुनि जा पुजारी, क़बरनि जा पुजारी, कुबनि जा पुजारी, झंडनि अंगासनि जा पुजारी, पीरनि जा पुजारी, मुर्शिदनि जा पुजारी, असीं फेसबुक ते इहे तस्वीरूं ॾिसूं था। हिकु मुस्लमान अल्लाह जे रसूल ते ईमान रखण वारो मुर्शिद जे जूते ते ही पेशानी रखी उनखे सजदो करे थो। ही फिरौन एतिरो बि उनखे नथो चवे त मूंखे सजदो न कर, सजदे जे लाइक़ 7 आसमाननि कम ते अर्श ते मुस्तवी अल्लाह जी ज़ात आहे, बिड़क ॿाहिरि नथो कढे। ही चाहिनि था ही क़ौम जाहिल रहे, असांखे सजदा कनि, ॾंड पट ॾीन, असांजे पुटनि, असांजे न्याणियुनि, असांजे घर वारनि जूं घुर्जूं पूरियूं कनि, ओताकुनि जूं घुर्जूं पूरियूं कनि, अन्न अटा ॾियनि, पाॾा ॾियनि, मेहूं ॾियनि, गोश्त पहुचाइनि, बकर पहुचाइनि, सभु कुझु असांखे ॾियनि। छाजे लाइ? अल्लाह जो दीन ॿुधाईंदा, पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो छाजे लाइ हणनि? पर यकीन ॼाणो इहा गैरत नथी जागे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे मुक़ाबले में असीं छा करियूं पिया। अल्लाह जे जी इबादत के मुक़ाबले में शिरक जा अड्डा कायम आहिनि। वञी तव्हां ॾिसो केतिरियूं दरगाहूं आहिनि। ही सिंध बाबुल इस्लाम है, उन जो को ज़िले जो को तलके जो को तपो का यूनियन काउंसिल अहिड़ी आहे जंहिंमें मज़ारूं न हुजनि, उन्हनि ते मेला न लॻंदा हुजनि, माण्हू हाज़िर न थींदा हुजनि, अल्लाह जा घर बैरान ऐं गैरुल्लाह जा दर आबाद आहिनि। ही मुल्क में जेका हालत आहे न, बाक़ी पोइ ॿिया कहिड़ा गुनाह न हूंदा। जंहिं मुल्क में शिरक आहे, सम्झो त हर गुनाह जे लाइ गुंजाइश ऐं लिमिट हदबदी मौजूद आहे। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जिन उन्हनि गुनाहनि जे मुतालिक़ फरमाई, पोइ पाण फरमायो त मुहाजिरिन जी जमायत ऐं अल्लाह खां दुआ थो घुरां, अल्लाह खां पनाह थो घुरां त अल्लाह ताला तव्हांखे इन्हनि गुनाहनि खां, वॾनि गुनाहनि खां हिफ़ाज़त में रखे। दुआ घुरण वारो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरे पियो सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे लाइ। अर्श ते मुस्तवी अल्लाह
संदुस दुआ कबूल कई पोइ उन अज़ीम क़ौम जेका अमली ज़िंदगी गुज़ारी मुंहिंजे तव्हांजे अखियुनि जे साम्हूं आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहु अशिद्दाउ अलल कुफ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फ़ी वुजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिका मसलुहुम फ़ित तौरात व मसलुहुम फ़िल इंजील। मुहम्मद अल्लाह जो मोकिलियल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ई जेके बि उम्मतनि जे पुठियां लॻा आहिनि न इन्हनि खे अल्लाह कोन मोकिलियो आहे, इन्हनि खे माण्हुनि चूंडियो आहे। हस्ती जेका रब जे तरफ़ां आई अल्लाह उहा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे, जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान में फरमायो मुहम्मद अल्लाह जो मोकिलियल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं उन सां गॾु जेके उन जा साथी आहिनि ख़ूबियूं कहिड़ियूं अथनि, काफ़रनि ते ॾाढा सख़्तु आहिनि ऐं हिक ॿिए ते ॾाढा रहम दिल नरम दिल आहिनि। ऐं ॾिसण वारा तूं का नज़र करे ॾिसीनि त सही, तव्हां ॾिसंदव घर पथनि, घुर्जूं पथनि, निंड जी बि घुर्ज अथनि, औलाद पथनि, ज़ाल पथनि, कारोबार पथनि, पर तव्हांखे अक्सरत अहिड़नि माण्हुनि जी नज़र ईंदी के रुकू में नज़र ईंदा, के तव्हांखे सजदे में नज़र ईंदा। मक़सदु ज़िंदगी जो कहिड़ो? फ़ज़लन मिन अल्लाह व रिज़वाना, अल्लाह जो फज़ल, अल्लाह जो रास्तो तलबण जे लाइ इहो सभु कुझु कनि पिया। अल्लाह ताला फरमायो तव्हां चिताए ॾिसंदव न हिन पेशानी ते सजदनि जा निशान हूंदनि, परे खां ज़ाहिर हूंदनि। अल्लाह ताला फरमाए थी उहा जमात आहे जिन जा मिसाल मूं तौरेत ऐं इंजील में मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में बयानु करे छॾिया। इहा नबी अलैहिस्सलाम जी दुआ जो नतीजो हो जो अल्लाह ताला उन्हनि खे गुनाहनि खां नफ़रत ॾिनी। वकरह इलैकुमुल कुफ़्र वल फुसूक़ वल इस्यान उलाइका हुमुर राशिदून। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात जी ख़ूबी कहिड़ी आहे? कुफ्र खां नफ़रत आहे, हर क़िस्म जे गुनाह ऐं नाफ़रमानी खां बेहद नफ़रत कनि था। इहे ई माण्हू सिधे रस्ते वारा आहिनि। नबी अलैहिस्सलाम जी दुआ अल्लाह क़बूल कई। गुनाहनि खे केतिरो क़दुरु धिकींदा हुआ, पर इंसान हुआ जेकॾहिं ज़िंदगी जे कंहिं मोड़ ते को गुनाह थी बि पियो पोइ उन्हनि जी कैफ़ियत कहिड़ी थींदी हुई। सिर्फ़ु हिकिड़ो वाक़ियो तव्हांजे साम्हूं अर्ज़ु करियां थो। हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम में किताब हुदूद में नबी अलैहिस्सलाम जी ज़िंदगी जो हिकिड़ो वाक़ियो मनक़ूल आहे। पाण साहबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी जमात में मौजूद हुआ। हिकु शख़्स आयो, अची करे अर्ज़ कई या रसूल अल्लाह तहहिरनी, ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे मुंहिंजे कयल गुनाह खां पाक करियो। यानी मूं गुनाह जो कमु कयो आहे ऐं हद लॻायो। खेसि ख़बर हुई त जेको ज़िना करे थो उनखे संगसार कयो वञे थो, जेकॾहिं शादीशुदा आहे छड़ो है 100 दुरा उनखे हणी साल जे लाइ जलावत उनखे कयो वञे थो। जेकॾहिं चोर आहे उनजो हथ कपियो वञे थो। इहे सज़ाऊं उन्हनि खे मालूम हुयूं, पर तक़वा परहेज़गारी जी इहा अलामत हुई जो नबी अलैहिस्सलाम जिन खे अर्ज़ु कई त मूंखे गुनाह खां पाक करियो। पाण नबी अलैहिस्सलाम जिन कोन पुछा, थोड़ी देरि तरसी उन वरी पंहिंजी साॻी ॻाल्हि दोहराई। असां त गुनाह करे पोइ वरी कसम खणूं था त मूं गुनाह जो कमु कोन कयो आहे। चोरी हुजे, ज़ोरी हुजे, ज़िना हुजे, लिवातत हुजे, परायूं काठियूं खणे, बोह खणे, बकरी चोरी करे, जेकी बि करे। कंहिं माण्हू ॾिस नज़र न भुलियो हुई, आउं किथे आहियां, ऐं क़ुरान थो खणां, ज़ोर क़ुरान खणण ते। हिन क़ौम जो मिसाल ॾिसो, कंहिं शिकायत कान कई आहे, कंहिं दाह कान ॾिनी आहे। ख़ुदि नबी अलैहिस्सलाम जे ख़िदमत में हाज़िर थियो आहे। पाण नबी अलैहिस्सलाम जॾहिं ॿिए दफ़े बि को जवाबु कोन ॾिनो, थोरी देरि तरसी 3 दफ़े उन चयो अल्लाह जा रसूल मूंखां गुनाह जो कमु थी पियो आहे, इन गुनाह खां मूंखे पाक करियो। पाण वरी बि चुप रहिया। बांग आई, जिन खे वुज़ू करण जी घुरिज हुई वुज़ू कयूं, सुनतूं पढ़ियूं, निमाज़ फ़र्ज़ अदा थी। नबी अलैहिस्सलाम जन पंहिंजे घर जे तरफ़ रवाना थिया। नबी अलैहिस्सलाम जे पुठियां लॻो अल्लाह जा रसूल मूंखे गुनाह खां पाक कयो। आहे का गणती गुनाहनि जी? ये गुनाहनि जा बोझ खणी, गुनाहनि जा अंबार खणी कब्र में घिरूं था। फ़रिश्ता जंहिं वक़्तु मुंहुं ॾे ॾिसनि था, ॾाढी कूड़ेला, अक़ीदो कहिड़ो, अमल कहिड़ो, छा था सम्झो? कब्र जी घाटी, कब्र जो लक, इतां लंघण को सवलो आहे। हक़ीक़त ही आहे त का बि परवाह कान्हे। हिन शख़्स जी अमली ज़िंदगी ते नज़र करियो। इहो ई फ़िक्र हो त ही गुनाह मुंहिंजी कब्र कारी कंदा, मुंहिंजी कब्र एतिरी सोढ़ी कंदा जो मतां पासराटियूं ॿियनि पासराटनि में मिली वञनि, हिते ई सज़ा मिले। पाण नबी अलैहिस्सलाम जन फरमायो
तो जेका ग़लती कई आहे न अल्लाह मूंखे वही जे ज़रिए ॿुधाए छॾी आहे। तो वुज़ू कयो? उन अर्ज़ कयो त हा मूं वुज़ू कयो। फरमायो तो निमाज़ जमात सां पढ़ी? उन अर्ज़ कयो त मूं जमात सां निमाज़ पढ़ी। पाण फरमायो त अल्लाह ताला मूंखे वही जे ज़रिए ॻाल्हि ॿुधाई आहे। वुज़ू जी बरकत सां, निमाज़ जी बरकत सां, जमात सां निमाज़ पढ़ण जी बरकत सां तुंहिंजी कयल ग़लती अल्लाह माफ़ करे छॾी आहे। वञ हलियो तोते को ॿार कोन्हे को। छा था सम्झो हिन जमात खे अल्लाह ताला कहिड़ो इम्तियाज़ नसीब कयो हो जो नबी अलैहिस्सलाम जे इहा दुआ घुरी हुई न, इन जा समरात नतीजा फल इन जाते असांखे मालूम थिया। पोइ नबी अलैहिस्सलाम जन हिन उम्मत खे कुझु गुनाहनि खां बाख़बर कयो। पंहिंजे समाज, पंहिंजे माहौल, पंहिंजे मुआशिरे खे जांचूं था। उन खे छॾे हिकु घर, हिकु पाड़ो, हिकु ॻोठ, सिर्फ़ु हिन नंढड़े ॻोठ खे ॾिसो कहिड़े क़िस्म जा गुनाह पोइ हिते रहियल जेके असां न कया आहिनि। जंहिंजो जेतिरो वस पुॼे थो उहो ओतिरा गुनाह करे थो। शराब इन करे नथो पीए जो वठी नथो सघे, ज़िना नथो करे इन करे जो असबाब कोन्हे, क़त्ल इन करे नथो करे जो झलिजी वेंदो, छॾण वारो केरु कोन्हे को, पराई बनी ते कब्ज़ो इन करे थो, पुठ कान्हे का। गुनाह इन करे नथा करियूं जो पुॼी नथा सघूं। जेके पुॼी सघूं था से त गुनाह करियूं पिया न। निमाज़ नथा पढ़ूं, असांजी वसी ॻाल्हि आहे, गुनाह जो कमु आहे, का परवाह कान्हे। जमात में कोन पुॼूं, ॾाढी कूड़ियूं, सुन्नत मुताबिक़ लिबास कोन्हे, घरनि में डेक वॼनि पिया, शादियुनि जा मौक़िया थियनि था, घरनि में डेक, घोट कुंवार लाइ गाॾियूं जेके थियनि थियूं उन्हनि में डेक, राति जो गाइणा अचनि उहे गाइणा ॻाइनि, उन्हनि ते नोट घोरियूं पिया। जेके गुनाह असां खां पुॼनि था से त असीं सभु करियूं पिया। हिननि माण्हुनि जे किरदार खे गौर सां जांचो, छा त हिननि खे गुनाहनि खां नफ़रत हुई। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जे हिन हदीस में हिन माहौल समाज मुआशिरे जी तरबियत करणु फरमाई आहे त जंहिं समाज मुआशिरे में इहे 5 गुनाह हुजनि, असां वटि 5 कोन्हे, अलाए केतिरा आहिनि, पोइ सुख जी निंड किथां ईंदी, सुकून किथां थींदो, तरक़ी किथां थींदी, जो असां मथे जे वारनि खां वठी पेरनि जे पॿनि ताईं गुनाहनि जे गंदगियुनि में लत पत आहियूं। नबी अलैहिस्सलाम जन पहिरें नंबर ते फरमायो लम तज़हरिल फाहिशतु फी क़ौमिन क़त हत्ता युलिनु बिहा इल्ला फशफीहिम ताउन वल औजा उल्लती लम तकुन मज़त अस्लाफिहिम अल्लज़ीन मज़ब। जब कौम में फहाशी, उरियानियत, उघाड़प, गंदगी, गिलाजत, ज़िना, लिवातत, अहिड़े क़िस्म जूं शयूं थियूं, हत्ता युलिनु बिहा, ऐसी तंहिं जो अल्ल ऐलान खुल्लम खुल्ला ज़ाहिर ज़ुहूर उहे बुरायूं थियण लॻियूं। परे न वञूं, मोबाइल खीसे में पई आहे, कहिड़ी दुनिया जी बुराई आहे, गंदगी गिलाज़त आहे जेका अखि नथी ॾिसे। तव्हां काबतुल्लाह जी निमाज़ ॾिसणु घुरो था, मदीनतुल मुनव्वरा में शेख अब्दुर रहमान सुदैस हफ़िज़हुल्लाह जी तिलावत ॿुधणु घुरो था, अरफात जो मैदान, हज जो मंज़र ॾिसणु घुरो था, काबतुल्लाह जी तस्वीर तवाफ़ थींदे ॾिसो था न। इहे मंज़र ॾिसण लाइ अवी मोबाइल हलायो, ओचितो तव्हांजी अखि अहिड़ी जाते अटकी पवंदी, हैरान थी वेंदो। यहूदियुनि ईसाइनि जूं केॾियूं साज़िशूं आहिनि, इन्हनि जायुनि ते अलावा तव्हांखे लक लंघी अॻिते पोइ वञिणो पवे थो। सॼी राति जो हिसो असांजो हिन मोबाइल ते गुज़रे थो। नौजवान मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहियूं, माउ इंतज़ार में आहे, पीउ इंतज़ार में आहे, केॾी महिल पुट थो अचे त दरवाज़ो ॾियां, हीउ ॿाहिरि वेठो आहे, मोबाइल हलाए पियो, वेही 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 पछाड़ी राति थिए थी, 2 बजे 1 बजे घर अचनि था, ऊंधा थी सुम्हनि था। छा असांजे समाज माहौल मुआशिरे जो हाल थियो आहे। नबी अलैहिस्सलाम जन फरमायो जंहिं बि क़ौम में अहिड़े क़िस्म जी फहाशी उरियानियत, फहाशी रुॻी ज़िना कोन्हे, हिन अखि जी फहाशी केतिरी आहे। अखि जेके तस्वीरूं ॾिसे थी, इन्हनि तस्वीरुनि जो पीछो करे थी, इन्हनि तस्वीरुनि जे करे दिलि में जेका गुनाह जी लज़त पैदा थिए थी, ॾिसण जी लज़त, ॻाल्हाइण जी लज़त, हिक ॿिए खे उहे परे शयूं मोकिलण जी जेका असां वटि रवाज आहे, इहे सभु शयूं असांजे माहौल समाज मुआशिरे में मौजूदु आहिनि। नबी अलैहिस्सलाम जन फरमायो पोइ उहा क़ौम भोॻींदी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे क़ुरान करीम में इन ॻाल्हि खां मना कई आहे, कुल इन्नमा हर्रम रब्बियल फवाहिश मा ज़हर मिनहा वमा बतन वल इस्म वल बग़य बिग़ैरिल हक़ व अन तुशरिकू बिल्लाहि मा लम युनज़्ज़िल बिही सुल्तान मन तक़ूलू अलल्लाहि मा ला तालमून। चवे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तव्हांजे पालनहार
हर किस्म जी फहाशी कन जी हुजे, कन जी फहाशी कहिड़ी आहे, ईयरफोन कन में लॻो पियो आहे, ॿिन्ही कननि में इंडिया जा गाना ॿुधंदो वञे, सिंध जे फनकारनि जो ॻाइण जो जेके रीलूं आहिनि उहे मोबाइल में आहिनि उहे ॿुधंदो वञे, ख़बर नथी पवे त किथे एक्सीडेंट थियो, ख़बर न आहे कंहिंखे लॻो कोची लॻो, सॼो ध्यानु हिन कलाम ॾे आहे। मोबाइल खां हटी करे गाॾी में स्क्रीन जे साम्हूं टीवी लॻल आहे, जंहिं ते निगाह पुतल आहे, सफ़र किथे महफ़ूज़ रहिया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो हर क़िस्म जी बुराई, फहाशी, उरियानत, उघाड़प पारनहार तव्हांजे लाइ हराम कया, ज़ाहिर करियो या लिकी करियो, हर क़िस्म जो गुनाह ज़ाहिर करियो या लिकी करियो। अल्लाह सां बग़ावत, अल्लाह जे दीन सां बग़ावत, शिरक, जेके बि गुनाह दुनिया में थियनि था, अल्लाह ताला फरमायो बग़ैर कंहिं सबूत ऐं दलील जे तव्हीं करियो था, जंहिंजे लाइ अल्लाह का सनद कान लाती आहे। कंहिं तव्हांखे चयो त इहे गुनाह जा कम करियो ऐं अल्लाह ते अहिड़ी ॻाल्हि चयो जेका उन कान चई आहे, उहो ॼाणे ई कोन थो। हीअ क़ुरान करीम जी आयत ऐं नबी अलैहिस्सलाम जी हदीस जो टुकड़ो असांखे दर्स ॾिए थो। पंहिंजे घरनि जो थोरी देरि जे लाइ जाइज़ो वठो। घरनि में टीवी हले थी, गंदा गलीज़ गाना रीलूं हलनि थियूं, ॿुधूं था, तस्वीरूं, ड्रामा, फिल्मूं ॾिसनि थियूं। हीअ नौजवान नस्ल आहे, इन्हनि खां पुछी ॾिसो त केतिरे क़दुरु फिल्मुनि जा क़ाबिल, फिल्मुनि जा माहिरनि। 3 कलाक जी फिल्म आहे, होटलुनि ते वेही उहा फिल्म ॾिसनि था, हीरोज़ यादनि, हीरोइन यादनि, अदाकार अदाकाराऊं यादनि, उन्हनि जो सभु अदाऊं यादनि, पोइ ज़िंदगी बि उहा पई गुज़रे। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जो फरमायो जॾहिं अहिड़े क़िस्म जो माहौल जुड़ंदो जंहिंमें हर क़िस्म जी फहाशी, उरियानत, उघाड़प, गंदगी, गिलाज़त आहे, वञो तव्हां फेसबुक ते, वञो इंटरनेट ते, हेड़ी बेहयाई नौजवान खूबरू सोहणियूं सोलियूं औरतूं आहिनि, टिकटाकर आहे, ही फलाणी नाला नथो वठां, उनजे शहर में केतिरा माण्हू गिरफ़्तार थियनि था, केतिरा हुनजे लाइ। कुझु ॾींहं अॻु में हिकु औरत, नालो नथो वठां, उनजे मुड़ुस उनखे मुबारकबाद ॾिनी त तुंहिंजा फॉलोअर्स इंटरनेट ते 10 मिलियन ग़ालिबन या 20 मिलियन थिया आहिनि, पर मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह करे 100 मिलियन तुंहिंजा फॉलोअर्स, तुंहिंजा चाहींदड़ तोखे चाहींदड़ थियनि। मुड़ुस ज़ाल खे मुबारकबाद ॾे त तुंहिंजा हेतिरा चाहींदड़ दुनिया में मौजूद आहिनि, अञा वधीक महिनत कर, तो में सलाहियत आहे, तो में टैलेंट आहे, अॻिते तूं वधी सघीं थी। सम्झो था त बाक़ी पोइ ते छा पाण बचायो आहे, फहाशी, उरियानत, गंदगी जो छा बचियो आहे। हिन गुनहगार अखियुनि हिकिड़ो मंदरु ॾिठो, सूबे सरहद में हिकु जाते शादी हुई, नौजवान ख़ूबसूरत छोकिरी ॻाइण वारी हुई, उन ते नोट घोरियऊं, उहा छोकिरी मथे ताईं नोटनि में भरिजी वई। मौलवी खे 10 जो नोट खुलो कराए, 20 जो नोट खुलो कराए, 10 तो ॾींहुं इन गाणी जे मथां ढिग पैसनि जो थी वियो, छोकिरी भरिजी वई आहे। जेके मंज़र थियनि पिया, छा था सम्झो हिन दुनिया में छा थो वहे वापरे। उहा तस्वीर अख़बार में छपी, मुंहिंजे गुनाहगार अखियुनि ॾिठी, जंहिंमें सरहद सूबे जे हिकु शख़्स छोकिरे सां शादी कई, प्रेस कॉन्फ्रेंस करण जे लाइ वञे पियो त मूं हिन छोकिरे सां शादी कई आहे। हिकु मर्द हिकु छोकर सां शादी करे, कॾहिं सम्झो था पोइ ही ज़िलज़ला, ही अज़ाब, ही तंगियूं, ही तकलीफ़ूं छो थियूं अचनि। हिन हथनि जूं कमायूं आहिनि। ज़हरुल फ़सादु फ़िल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन नास लियुज़ीक़हुम बाज़ल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। बर ऐं बहर में ज़मीन जो को टुकुर, समुंड, दरिया, तला, डंड, ढोरो रहल कान्हे का, जिते को फसाद, फितनो, को अंज, ईज़ा का, बीमारी का, मुसीबत का, तकलीफ़ न हुजे। अल्लाह ताला इहो सॼो मंज़र तबाहियुनि जो ज़िक्र करे सिर्फ़ 2 अखर फरमाया, बिमा कसबत ऐदिन नास। इहो सभु कुझु माण्हुनि जे हथनि जी कमाई जो नतीजो आहे। एज़ यू सो शल यू रीप। तव्हां जेको पोखींदो न उहो ई लुणंदो। ही अंग्रेज़ी ॿोली जी कहावत आहे। हीअ असांजे हथनि जी कमाई आहे, जेका असीं खाऊं पिया, बर्दाश्त करियूं पिया, तबाही बर्बादी जे वर चढ़ियल आहियूं। नबी अलैहिस्सलाम ने फरमायो, जॾहिं तव्हां में फहाशी, उरियानत, उघाड़प, ज़िना, लिवातत, गंदगी, बेपर्दगी थींदी, छा बचो आहे मुल्क में? ही एकता ॾिहाड़ो आहे, ही सिंध जी क़ौम आहे। अजरक जो ॾिहाड़ो ऐं टोपी जो ॾिहाड़ो मल्हाए थी। साल जा 11 महीना 29 ॾींहं मथो उघाड़ो, मस्जिद में जुमे जी नमाज़ पढ़े थो, मथो उघाड़ो, सुन्नत जे ख़िलाफ़ लिबास आहे।
अजरक हिकिड़े ॾींहुं पाए थो, हिकिड़े ॾींहुं टोपी पाए थो, त असांखे सिंध जी सकाफ़त टोपी अजरक सां महबत आहे। छोकिरी नौजवान छोकिरे जे हथ में विझी नाच करे थी, छोकिरी टोपी पाए। ॿुधायो रब जी ज़मीन धोॾणु खपे, इहे जबलनि जा कुंगरा करणु खपनि। ऐं हिननि माण्हुनि खे रब मोहलत ॾिनी आहे। लखे न करोड़े अरबे रुपया ख़र्च थिया आहिनि हिन डिसंबर जे महीने में। क़ौम सॼी चरी थी पई आहे, नचनि पिया, टुपनि पिया, कुॾनि पिया। एकता ॾिहाड़ो आहे। आयो केरु एकता ॾिहाड़े में? हिकिड़ो झंडो पीपल्स पार्टी जो, हिकिड़ो झंडो मुस्लिम लीग जो, हिकिड़ो जीए सिंध जो, हिकिड़ो जेको आहे सो फलाणे जो, हिकिड़ो फलाणे जो। एकता छाजी आहे? ही त तव्हां पंहिंजो शो करण आया आहियो। अलाह जे नबी अलैहिस्सलाम जे हिन हदीस मुबारक में असांखे इहा तालीम ॾिनी त हिन समाज मुआशरे में जेको बि माण्हू गुनाह जे वर चढ़ियो, तबाही बर्बादी जे वर चढ़ियो, पोइ अहिड़े माहौल जो अंजाम छा थींदो? इल्ला फशाफिहिम ताऊन वल औजा उल्लती लम तकुन मज़त अस्लाफिहिम नज़ीर मदौ। उन क़ौम उन माहौल मुआशरे में ताऊन यानी प्लेग जी बीमारी पैदा थींदी ऐं अहिड़ियूं ॾुखियायूं, अहिड़ियूं तंगियूं, अहिड़ियूं तकलीफ़ूं, अहिड़ियूं परेशानियूं ईंदियूं जो तव्हां ऐं असांजे वॾड़नि ॾिठियूं बि कोन, सचियूं बि कोन, पर कननि सां बि कोन ॿुधियूं हूंदियूं। उहे असीं भोगींदासूं। परे न वञो, वेझड़नि सालनि जी ॻाल्हि आहे। किरोना इहा बीमारी आई, अव्हांजे पीउ, अव्हांजे ॾाॾे, अव्हांजे पड़ॾाॾे, नाने, अव्हांजी अमड़, अव्हांजी ॾाॾी, अव्हांजी नानी कॾहिं का इहा बीमारी ॿुधी? इन बीमारी क़ौम सॼी खे तबाह बर्बाद करे छॾियो। सारी दुनिया लपेट में आई। लखनि जे तादाद में कब्रिस्तान में माण्हू हलिया विया। इन्हनि तंगियुनि तकलीफ़ुनि जे पुठियां असांजूं नाफ़रमानियूं आहिनि। लिकी करे गुनाह करियूं, ज़ाहिर ज़ुहूर करियूं, रब जी पकड़ ज़रूरु अचे थी। अलाह ताला फरमायो बीमारियूं ईंदियूं, फसलनि में बीमारियूं, केले जूं बीमारियूं, वोननि जूं बीमारियूं, भाॼियुनि जूं बीमारियूं ऐं माण्हुनि जूं बीमारियूं, इहो जानवरनि जूं बीमारियूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं आहिनि। तव्हां मूंखे ॿुधायो जेतिरे क़दुरु हींअर ब्रेस्ट कैंसर असांजे सिंध ऐं मुल्क में आहे, अलाह मुंहिंजे रब खे बाज पवे। ही सभु असांखे पंहिंजे हथनि जी कमाई आहे जेका असीं दुनिया में भोगे रहिया आहियूं। क़बर ऐं क़यामत दुनिया अॻिते आहे। हिन दुनिया में असांजी इहा हालत आहे। हिकिड़ी मुसीबत ख़तमु थिए थी न, अख सरी थिए थी, ॿिए ॾींहुं वरी को गट ॻिची में पवण लाइ मुंतज़र आहे। हणी हणी भेॼियूं रगड़े उन मां मस जान छुटे थी न, वरी का अजगर भला ॾंगण लाइ तयारु आहे। इन हाल में असांजी ज़िंदगी गुज़रे थी। कॾहिं गौर कयो अथऊं ही मूंसां तव्हां मां कंहिंसां सभु कुझु छाजे लाइ थिए पियो? अलाह ताला फरमाए थी माण्हुनि जे हथनि जी कमाई ॾांहुं लियुज़ीक़हुम बाज़ल अमिलू, सभिनी गुनाहनि जी सज़ा थोरी था ॾियूं। तव्हांखे थोरा नंढा नंढा गुनाह उन्हनि जी थोरी कन मरोड़ करियूं था त बर्बाद थी वञो। न लअल्लहुम यरजून, मन मोटी पओ। केतिरा मोटिया आहियूं? ही 5-4 साल जेके गुज़रिया आहिनि, महांगाई जो केॾो वॾो अज़ाब आयो आहे। घर में मुयसर अटो कोन्हे, इलाज जी सहूलियत कान्हे। केतिरा पाण में तब्दीली आणे सघिया आहियूं। को मस्जिद में वाधारो थियो आहे। इन्नल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअन्फुसिहिम। अल्लाह और क़ौम जी हालत ऐसी ताईं न बदिलाईंदो जेसिताईं त हू पंहिंजी हालत पाण न बदिलाईंदा। केतिरा तब्दील थिया आहियूं? मोहम्मद यासिन साहब खां पुछां थो तुंहिंजे मस्जिद में केतिरो वाधारो थियो आहे? सुन्नत मुताबिक़ कंहिं लिबास कयो आहे, के ॾाढी सुन्नत मुताबिक़ छॾी आहे, उघाड़े मथे वारे मथो ढकियो आहे, घर मां कंहिं टीवी खे थुॾा हणी ॿाहिरि उछलियो आहे, कंहिं मोबाइल जी गंदगी ॾिसणु छॾी आहे, कूड़ ॻाल्हाइणु छॾियो आहे, निमाज़ जी पाबंदी, जमात जी पाबंदी कई आहे, सिगरेट, नशो, सुपारियूं जेके ZAK खाइणु छॾियूं आहिनि। को रिकॉर्ड हुजे त महिरबानी करे ॿुधायो। अॻे खां अॻरा, अॻे खां वधीक गुनाहनि में मुलविस आहियूं। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम ने फरमायो इहा ज़िंदगी सॼी तव्हांजी तड़पंदे तड़पंदे गुज़री वेंदी जेसीं ताईं अल्लाह ॾे न मोटंदो। ॿिए नंबर ते नबी अलैहिस्सलाम ने फरमायो छा सॼी कहिड़ा हाल ज़िक्र करियां? फहाशी जो इहो हाल आहे। असांजे हिन इलाइक़नि जी ॻाल्हि आहे, का परे जी ॻाल्हि कान्हे। हिकु मुस्लमान मर्द आहे, उन्हनि जूं 2 घरवारियूं आहिनि। शरीयत जो अमर आहे ॿिन्ही घरवारनि जे विच में अदल ऐं इंसाफ़ करियो। खाइण में, पीअण में, चोड़ण में, माणण में, अचण में, वञण में कॾहिं बि बेवाजिबी ज़्यादती न करियो। शरीयत जो अमर आहे। क़यामत जे ॾींहुं हुकूकुल इबाद में जी पुछा थींदी। नबी अलैहिस्सलाम जे उसवे हसना ॾे ॾेखारियो। हिकु ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे राति जो ऊंदाही में
आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर में तरसिल हुआ निकता। आयशा रज़ी अल्लाह ताला ने फरमाई थी त मूं हथो राड़ियूं ॾिनियूं हंध ते पाण कोन हेठि ॾिठमि कोन मूंखे पक थी त पाण ॿिए कंहिंजे घरवारी वटि विया आहिनि। मूंखे ॾाढी कावड़ लॻी घर मां ॿाहिरि निकितसि ॾिसणु पाछूलो आहे। ऐं जॾहिं वेझो वियुसि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मूं ॾिठो बकी ग़रक़ जे ॿाहिरां बीही कब्रस्तान वारनि जे लाइ दुआ घुरी रहिया आहिनि। पोइ मुंहिंजी दिलि ख़ुशि थी ऐं वापसि मोटियसि। नबी अलैहिस्सलाम जन मूंखे ॾिसी वरितो। पैगंबर अलैहिस्सलाम विख वधाई मूं बि विख वधाई। नबी अलैहिस्सलाम डोड़ियो ऐं बि डोड़ियसि। तव्हांजो पंहिंजे बिस्तरे ते अची सिधी थी सुम्ही रहियसि। साह वॾो वॾो खई पे। पाण नबी अलैहिस्सलाम जन ॿुधायो आयशा ॾे ख़बर इहो पाछलो कंहिंजो हो? सची ॿुधा तूं हुई। मूं लहरायो क्यों न ॿुधाईंदी? अर्श ते मुस्तवी अल्लाह मूंखे ॿुधाईंदो। पोइ मूं चयो त हाओ ऐं आयुसि। मूंखे दिलि में थोरो खुटको थी पियो मतां ॿिए कंहिं घरवारी ॾे विया हुजो। फरमायो ही वारा मुंहिंजे अल्लाह मुक़ररु कया आहिनि। तूं छा थो सघीं त अल्लाह तूं छा थी सघीं त अल्लाह जो रसूल तुंहिंजे वारे वारी राति तोसां बेवाजिबी ज़्यादती करे ॿिए कंहिं घरवारी जे बिस्तरे जी ज़ीनत वठिबो कॾहिं बि न। ही सभु वाक़िया असांखे दरस ॾियनि था घरवारनि जे हक़नि जी हिफ़ाज़त करियूं उनमें बेवाजिबी ज़्यादती न करियूं मतां क़यामत ॾींहुं इन हक़नि में जंजी वञूं हुकूकुल इबाद में। हिन जाते बि ऐं अर्ज़ु कंदो हिन ॿ घरवारियूं आहिनि हिकिड़े मां पुट ॿिए मां धीउ वॾा थिया माहौल मुआशरे में तब्दीली आई। स्क्रीन ते जेकी कुझु ॾिठूं मोबाइल में जेकी कुझु ॾिठूं शैतान वर्गलायो विसविसा विधा गुनाह भला करे पेश कयईं। अहिड़ो मोड़ आयो जो हिकिड़ो सॻो भाउ निगी भेण भाउ भेण त आहिनि इहो असांजो इस्तलाह आहे। पीउ हिकिड़ो आहे माइरूं ॿ आहिनि। पीउ खे थोरा शक पिया। हिकिड़ो मंज़र अहिड़ो पायो जो पीउ ॾिठो त हिकु पुटु ऐं धीउ भाउ ऐं भेण क़ाबिल एतिराज़ हालत में आहिनि। छा था सम्झो हिन ज़मीन ते कहिड़ा कीस कलूर थियनि था भाउ ऐं भेण। वञी तव्हां हिन दुनिया जो मंदर सिंध जी सूरत हाल ॾिसो। थोरनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे फेसबुक जे दुनिया जी माण्हुनि खे ख़बर आहे हिकु पुटु जंहिं जीजल माउ जी थञ धाती जंहिं बाती ॿोली सेखारियसि जंहिं चीच पकड़ाए हलणु सेखारियसि जंहिं पेशाब धोतसि जंहिं पायखाना साफ़ कयसि जंहिं आला थियल कपिड़ा उन जा मटाए सुकल पाराया पाण आली रली ते सुम्ही पुटड़े खे उन सुकल रली ते थपकियूं ॾेई सुम्हारियो उन लाइ निंडूं फिटायईं। नव 10 महीना पेट में खणी उनजो दर्द उनजो सूर सठई। उन पुटु पंहिंजे माउ जी इज़त ऐं आबरू में हथ विधा। सम्झो था त बाक़ी हिन समाज मुआशरे में छा रहियो आहे किथे पहुता आहियूं पाण छा असां में बाक़ी बचियो आहे? ही अज़ाब ही ॾमर ही तंगियूं ही तकलीफ़ूं हिननि हथनि जी कमाई आहिनि जेका असीं भोगियूं पिया। मुंहिंजा दोस्तो नबी अलैहिस्सलाम जिन ॿिए नंबर ते फरमायो जेका बि क़ौम तोर ऐं माप में ठगी कंदी वधीक तोरे वठंदा घटि तोरे ॾींदा कुपत कंदा ख़यानत कंदा मुख़्तलिफ़ क़िस्म जा गुनाह ऐं नाफ़रमानी उज़र बहाना करे कंदा पोइ उन्हनि जो अंजाम छा थींदो? इल्ला उख़िज़ू बिस्सनीन मगर अल्लाह उन्हनि खे ॾुकरनि में फासाईंदो। व शिद्दतिल मऊनत व जौर सुल्तान अलैहिम एॾियूं तंग हालतूं ज़ालिम हाकिम मुक़ररु कंदो। कहिड़ा तव्हांजा हाकिम आहिनि? असीं दुआ घुरूं था लानत कोन था मोकिलियूं गंद नथा करियूं गार नथा ॾियूं। अल्लाह तो हिन मुल्क जे हाकिमनि खे हिदायत ॾे सम्झ ॾे हिन मुल्क जे अवाम जी मुल्क जे मुस्लमान जी ख़िदमत कनि दीन जी ख़िदमत कनि जंहिं रस्ते जा राही बणिया आहिनि। इहो यहूदी ऐं ईसाइनि जो तरीक़ो आहे। केॾो ज़ुल्म आहे। हिकिड़ो अटो किलो अटे जो घणे मिले थो चांवरनि जो किलो घणे मिले थो गेह जो किलो घणे मिले थो सेर खीर जो घणे में मिले थो कपिड़े जो मीटर केतिरे में मिले थो लिटर तेल जो केतिरे में मिले थो। इन्हनि शयुनि ते गौर करियो। असीं ग़रीबनि जे विच में रहूं पिया यकीन ॼाणो एॾी गुरबत माण्हुनि में आहे जिते 2 किलो अटे जा खपनि 1 किलो पचे थो हिकिड़ी मानी मिले थी 2 मानियूं कोन थियूं मिलनि। एॾी गुरबत एॾी तंगी आहे छा हालत थी आहे? अलाह जे नबी अलैहिस्सलाम जन फरमायो ॾुकर थींदा हिकिड़ा ॾुकर ईमान जा ऐं ॿिया ॾुकर दुनिया जे असबाबनि जा। ईमान जो त ॾुकर आहे ई आहे पर दुनिया जे असबाबनि जा बि ॾुकर आहिनि। छा था सम्झो कहिड़ो हिन मुल्क जो हाल थींदो? हीअ सभु असांखे इन गुनाह जी सज़ा आहे। खीर सां कहिड़ो हशर कयूं था 2 किलो खीर जा मेह में 1 किलो पाणी जो विझी 3 किलो करे मथां झगी पई आहे साईं मन खीर अथई बहितरीन खाइण सां ॿिए ॾींहुं दस्त इहो खीर विकिरो कयूं था। अंदाज़ो लॻायो गॾह कोही
उन जो गोश्त माण्हुनि खे खारायूं था। कुतनि जो वाड़ो आहे, उन में हिकिड़ो कुतो काबू करे ॿधी चीरे वढे गोश्त करे बिरयानियूं खाराए ऐं माण्हुनि खे ख़ुशि करियूं था। सम्झो था छा असांजे हिन समाज माहौल मुआसिरे जी हालत बची आहे। पाण फरमाइनि जॾहिं अहिड़ियूं हालतूं थींदियूं न, ॾुकर बुखूं उञूं तव्हांजो मुक़दर बणिजो, कॾहिं बि तव्हां सुधरी कोन सघंदव। टे नंबर ते नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, जेका बि क़ौम अल्लाह जो मुक़ररु कयल ज़कात जो हक़ अदा न कंदी, पंहिंजे माल मां ज़कात क़ौम अदा न कंदी, ज़मीन जी पैदावार आहे, रोक रक़म आहे, सोन चांदी ऐं उन जा ज़ेवर, शरीयत अमर कयो आहे साल पूरे थियण ते 40 पती अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो। मसलन ₹1,00,000 आहे, 2500 रुपया अल्लाह जे रस्ते में साल पूरे थियण ते ख़र्च कयो। केतिरी ज़कात कढूं था? यकीन ॼाणो जे सही नमूने सां ज़कात निकिरे ऐं माण्हुनि खे मिले न, अहिड़ियूं गुरबतूं कोन थियनि, माण्हुनि जो पैदावारूं रहनि थियूं, कणिक लहे थी, सारियूं रहनि थियूं, पैसा मिलनि था, साल सॼो गुज़री वञे थो, कंहिं बि असां खां कोन पुछो त साईं मूं ते उशरा या निस्फ़ुल उशरा, शरीयत ॿिन्ही में फ़र्क़ु कयो आहे, ॾियणो ई कोन्हे त छाजे लाइ पुछंदा। हीअ असां मुस्लमाननि जी हालत। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में फरमायो, ख़ुज़ मिन अमवालिहिम सदक़तन तुतहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा व सल्लि अलैहिम इन सलातक सकनुन लहुम। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि तो ते ईमान आंदो आहे, उन्हनि में के मालदार आहिनि, हूंदे वारा आहिनि, पैसे वारा आहिनि, उन्हनि खां उन्हनि जे माल मां ज़कात वसूल कर त जीअं पाण बि पाक थियनि, माल बि पाक थिए। ज़कात कान्हे, माल हराम जो आहे, पलीत आहे, इन वजह उमरा हज थींदा, छा थींदो? थी सघे तो मतां को आवाज़ अचे, ला लब्बैक ला सादैक ज़ादुक हरामुन व राहिलतुक हरामुन। छाजी लब्बैक? का ज़रूरत कोन्हे, का लब्बैक जी ज़रूरत कोन्हे, तुंहिंजो खाधो पीतो, तुंहिंजो सफ़र, तुंहिंजी सवारी सभु हराम जो आहिनि। छाजो हज, छाजो उमरो? ही माल तॾहिं पाक थींदो जॾहिं हिन मां ज़कात निकिरंदी। जॾहिं ज़कात खणी अचनि तो उन्हनि लाइ दुआ घुर, अल्लाह हिननि खे वधाए ॾे, अल्लाह हिननि खे बरकत ॾे, तूं हिननि लाइ दुआ घुरी थो, हिननि जूं अखियूं ठरी पवनि थियूं, दिलि ख़ुशि थी वञे थी, सुकून महसूसु कनि था। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में अमर फरमायो, मोमिन मुस्लमान मालदार ते ज़कात हक़ आहे, पर उन ज़कात ॾियण खां जेका क़ौम इनकार कंदी, आसमान तां रहमत जो मींहुं वसण बंदि थी वेंदो। मींहुं पवंदो कोन, जे पवंदो घर बुॾंदा, ॻोठ बुॾंदा, फसल बुॾंदा, रस्ता बुॾंदा, ख़ैमनि में वञी रहंदो, को फ़ाइदो कोन पहुचंदो। केतिरे क़दुरु तबाहियूं बर्बादियूं अखियुनि सां ॾिसी ऐं भोगे चुका आहियूं। रहमतूं नथियूं वठनि, सारी दुनिया उभ में निहारे पई, हथड़ा मथे खणे पई, पर हिननि हथनि खे गुनाह कमाया आहिनि, अखियुनि खे गुनाह कमाया आहिनि, दिलि कारी कटियल आहे। किथां असांजूं दुआऊं आसमान जा दरवाज़ा खोले सघनि, हीअ असांखे सज़ाऊं आहिनि। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, वलौलल बहाइल, ओ मुंहिंजो रब केॾो करीम आहे। हिन ज़मीन ते रुॻी माण्हू कोन्हे, जिन पाहिनि, जानवर पाहिनि, पखी पाहिनि, जीतामड़ा पाहिनि, कीड़ा मकोड़ा पाहिनि। अल्लाह जे पैगंबर फरमायो, जेकॾहिं इहे जानदार शयूं न हुजनि, हिकिड़ो फुड़ो बि कोन वसे। मता तो सम्झे त मुंहिंजे मुर्शिद जो घोड़ो लॻियो आहे, उन लिड लाथी आहे, मुंहिंजे मुर्शिद जेको आहे थुक खणी उछड़ी आहे, हीअ बरकत पई आहे, कुझु कोन्हे। हीअ मुंहिंजो अल्लाह इन जानवरनि ते रहम करे थो, जिन जानवरनि खे ख़ल कयो आहे। असां इंसाननि जे गुनाहनि जे करे रब नथो चाहे त मुंहिंजा जानवर बुख मरनि, उञ मरनि, तड़पी तड़पी मरी वञनि। एॾा असीं ज़ालिम थिया आहियूं जो इन जानवरनि जे करे, पखी पखियुनि जे करे थोरी घणी बरसाति पवे पई। मुस्लमानो, अल्लाह जे रस्ते में ख़र्च कंदा रहूं, ॾुखनि, तंगियुनि, तकलीफ़ुनि, बीमारियुनि, मुसीबतुनि खां अल्लाह हिफ़ाज़त में रखंदो। उन खां बाद नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, वलम यनकुदु अहदल्लाहि व अहद रसूलिही इल्ला सल्लल्लाहु अदुव्वन मिन गैरिहिम फअखज़ु बाज़ मा ऐदीहिम। जेका बि क़ौम अल्लाह सां कयल वाइदो कान पाड़ींदी, रसूल सां कयल वाइदो कोन पाड़ींदी, पोइ बुरे अंजाम जे लाइ तयारु थिए। अथव को वाइदो? रब्बुल आलमीन आलम अरवाह में हिकिड़ो वाइदो मूंखां बि वरितो, तव्हां खां बि वरितो, हिंदुनि खां, ईसाइनि खां, मुशरिकनि खां, सारी दुनिया जे सभिनी माण्हुनि खां हिकिड़ो वाइदो वरितो। रूह पैदा थियल हुआ। अलस्तु बिरब्बिकुम, छाऊं तव्हांजो रब न आहियां? कालू बला, मूं बि चयो, तव्हां बि चयो, हाओ तूं असांजो रब आहीं। हींअर बि चऊं था न, अवां निमाज़ ते न हा साईं चवी सच तो, अल्लाह खे अल्लाह बि मञूं, रब बि मञूं, ख़ालिक मालिक बि मञूं, उनजी मञूं कुझु बि न।
अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जन फरमायो त जॾहिं उहो वाइदो अहद अंजाम इक़रार भॼंदो घुरंदो टोटा टोटा थींदो, कंहिंखे का परवाह आहे त मूं पंहिंजे रब सां हाउ कई, तुंहिंजो अमर तुंहिंजे रसूल जो अमर जॾहिं हिन कन ते पियो गर्दन झुकी पवंदो, गुनाहनि ॾे हिकिड़ी विख अधु कुन वधंदुसि, नेकी जे लाइ कोशिशि कंदुसि, तोखे राज़ी करण जी वसार कोशिशि कंदुसि। जॾहिं हिन दुनिया में अल्लाह वजूद बख़्शियो, को नालो निशान बि कोन हो, आहे को वाइदो यादि त रब पाहे, रसूल पाहे, मरणो पाहे, क़ब्र पाहे, क़ब्र जा सवाल पाहिनि, क़यामत पाहे, उन में बि को हिसाब किताब थींदो, का यादगिरी को तक आहे सही। हक़ीक़त इहा त यादगिरी कान्हे का, पोइ जंहिं क़ौम खे इहा यादगिरी कान रहंदी न, अंजाम छा थींदो? इल्ला सल्लतल्लाहु अलैहिम अदुव्वम मिन गैरिहिम, अहिड़नि माण्हुनि खे उन्हनि ते मुसलत कंदुसि, मुक़ररु कंदुसि जेके इन्हनि मां कोन हूंदा, इहे कंहिं ॿिए जा हूंदा। इहे हाकिम जेके तव्हां ॾिसो पिया न, असांजा मुस्लमान अवां जा किथे आहिनि? उन्हनि जा आहिनि जिन खां इमदादूं वठी आया आहिनि, यहूदियुनि जा, ईसाइनि जा आहिनि, उन्हनि जा मुक़ररु कयल आहिनि, हुननि जे चवण ते हलनि था। ट्रांसजेंडर बिल पढ़िया लिखिया माण्हू कुझु हूंदो, छा था सम्झो इहो वक़्त जे हाकिमनि मुस्लमाननि को बि असेंबली में बिल पेश कयो आहे त जेकॾहिं मर्द मर्द सां शादी करे त उनखे अख़्तियार, छा था सम्झो? इहो यहूदियुनि जो चवण आहे। अंदाज़ो लॻायो, को एजुकेशन करियो, हिकु मास्तरियाणी प्राइमरी स्कूल में, हिकु मास्तरियाणी हाई स्कूल में रखो, हीउ मर्द केॾा विया आहिनि? फ़ाहिशी कीअं थिए? राग जो उस्ताद, म्यूज़िक टीचर, उन में हज़ारे माण्हू दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। आहे को अहसास? मुंहिंजी न्याणी आहे, तमामु मां कंहिंजी न्याणी आहे, नौकिरी जी लालच में अची करे 10 मास्तरनि में वेठी आहे, छोकिरा वॾा आहिनि, मैट्रिक जा शागिर्द, उन्हनि खे हिकिड़ी छोकिरी पढ़ाए थी। ये छा है? ये सब फहाशी उरियानत उन्हनि सेखारी आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा मिलनि था, वञी तव्हां मंदरु ॾिसो छा असांजी हालतनि यहूदियुनि ईसाइनि कई आहे। तकनि लाइ इज़त वई, आबरू वई, का शइ असांजी बची कान सघी आहे। फरमायो अल्लाह जे नबी इस्लाम जन धारनि खे तव्हां ते मुसलत कंदा, अहिड़ा क़ाइदा कानून जोड़ींदा जेके तव्हांजे सम्झ खां ॿाहिरि हूंदा। तव्हांजी ताक़त, तव्हांजी कुव्वत, तव्हांजा वसीला ही पंहिंजे मुट्ठी में काबू करे वरी अमां ते इस्तेमालु कंदा। पैसा तव्हांजा, वसीला तव्हांजा। कॾहिं यादगिरी कई अथव? हीउ मुल्क तक़रीबन 25 अरब डॉलर साल में व्याज अदा करे थो गैर मुल्की इदारनि खे, असुल रक़म मुड़ी पई आहे। छा था सम्झो हीउ मुल्क जो क़ाइदो कानून? असीं सभु ग़ुलाम आहियूं जेका ग़ुलामी जी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। छा जो रब असांजे हुक्मराननि खे हिदायत ॾे, सम्झ ॾे ऐं क़ुरान सुन्नत जी ताबेदारी जी का तौफ़ीक़ अता फरमाए। पाण नबी अलैहिस्सलाम जन इरशाद फरमायो, को क़ौम जी हालत ईंदी, इसराइल दुनिया जो पहिरियों नंबर दहशतगर्द। अल्लाह रब्बुल इज़्ज़त सन इन यहूदियुनि ते आसमान मां के पत्थर वसाए, ज़मीन खे धोॾे, जबलनि खे अमर करे इन्हनि यहूदियुनि जे मथां पवनि जिन फ़लस्तीन जे मुस्लमाननि सां छा छा न कयो आहे। पैसा मुस्लमान मुल्कनि जा जेके हुननि वटि वञी जमा थियनि था, अंदाज़ो लॻायो छा फ़लस्तीन जे मुस्लमान जे मस्जिद में बम, स्कूल में बम, अस्पताल ते बम, घरनि ते बम, कैंपूं जेके कैंपूं रहनि उन्हनि में बम। तक़रीबन 1.5 अरब खां 2 अरब जे लॻभॻि मुस्लमान आहियूं, आइटम बम जा असीं वारिस आहियूं। असांजे अखियुनि जे साम्हूं फ़लस्तीनी हस्बुनल्लाह व निअमल वकील जा नारा पढ़नि था। सच पुछो आहिनि ज़ख़्मी, रत ॻाड़ीनि पिया, पर दिलि ख़ुशि थिए थी। इन हालत में बि हिननि खे हिननि जो अल्लाह यादि आहे। पाण मुस्लमान हुननि जी केतिरी मदद करे सघिया आहियूं। कतर में हमास जी क़यादत रही थे, अॻुवाणी कंदड़ माण्हू मौजूदु आहे। अमरीका दबाव विधो, कतर मां निकिरी तुर्की में पहुता, असीं हुननि खे बेहारे नथा सघूं। मदद थी पंहिंजी जाइ ते 50-100 ट्रकूं इमदाद जो अचनि थियूं, उनखे लुटे फुरे इसराइली खणी वञनि था। लबनान ते हमिलो, ईरान ते हमिलो, कश्मीर में मुस्लमाननि जी छा हालत आहे, हीअ सभु असांखे पंहिंजे अमलनि जो शामतूं आहिनि। 313 बदर जे मैदान ते हुआ, हिन पासे 1000 हुआ। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी राति रुकू क़याम सजदनि में गुज़ारी। सुबुह जो अल्लाह जा फ़रिश्ता लथा, इहे 313 उन्हनि ते ग़ालिब आया। अॼु बि 3 लख न थियूं, 1.5 लख न थियूं, 313 थियूं न। सभु कुझु थी सघे थो। अॼु अल्लाह जा अॼु बि फ़रिश्ता ॾेई सघनि था, पर असां पंहिंजे हथनि जी कमाई ख़राबु करे छॾी आहे। अल्लाह जे नबी अलैहि सलाम जन 5 नंबर ते फरमायो,
वमा लम तहकुम अइम्मतुहुम बिकिताबिल्लाहि तआला व यतखय्यरु फीमा अंज़लल्लाहु इल्ला जअलल्लाहु बासहुम बैनहुम। जेके तव्हां अमीर चूंडियान, हाकिम चूंडियान, यूनियन काउंसिल जो मेंबर, यूनियन काउंसिल जो चेयरमैन, टाउन कमेटी जा मेंबर उनजो चेयरमैन, ज़िले काउंसिल जो चेयरमैन उनजा मेंबर, पोइ डिवीज़न जा, पोइ पंहिंजे तक जा MPA MLA वज़ीर मुशीर MPA MLA जेके मुंहुं तव्हां चूंडियान, जिंदाबाद मुर्दाबाद जा नारा हणी उन्हनि लाइ लठियूं धुका हणी, लठियूं धुका झले असां इन्हनि खे कामयाबु कयो आहे। अल्लाह जे नबी अलैहि जो फरमायो जॾहिं तव्हांजा हाकिम, वंजा अमीर, वंजा अॻवान अल्लाह जे किताब पैगंबर जी सुन्नत मुताबिक़ हुकूमत न हलाईंदा, माण्हुनि ते कानून लागू न कंदा, या वरी जेका शइ सुठी पसंदि आहे, सवली आहे, अख़्तियार हलाए उनखे अख़्तियार कंदा, जेका ॾुखी थोरी तबियत खे लॻंदी उनखे अख़्तियार न कंदा। हिन मुल्क में व्याज जो कहिड़ो निज़ाम आहे, अल्लाह माफ़ करे कहिड़ो माण्हू बचियो आहे जेको व्याज जे गंदगी गिलाज़त खां बचियल न हुजे, मुलाज़िम हुजे चाहे आम माण्हू हुजे, इन व्याज जा कारोबार हलनि था, का परवाह कान्हे का। अल्लाह जे नबी अलैहि जो फरमायो जॾहिं क़ौम जी इहा हालत थींदी इल्ला जअलल्लाहु बासहुम बैनहुम, मगर अल्लाह हुननि खे पाण में विढ़ाईंदो, दस्तो गिरेबान थींदा, हिक ॿिए जे गिचन में हथ हूंदा, असेंबलियूं आहिनि, चूंड निमाईंदा आहिनि, जूता पिया हणनि हिक ॿिए खे, हितां प्लास्टिक जा करा खणी आहिनि, स्पीकर के हिक ॿिए खे करा हया अथनि, मख विझी हिक ॿिए खे केरायूं, जेको वज़ीर लाइ थियो तुंहिंजी त बाहि निकिरी पई आहे। हीअ असांजे मुल्क जी हालत आहे। नबी अलैहि जो फरमायो जॾहिं क़ौम जी हालत थींदी अल्लाह हुनखे पाण में विरहाए तबाह बर्बाद कंदो। ये ताज़ा रुगी ॾिसो, इस्लामाबाद लाइ धरणो लॻो आहे, किथां माण्हू मर्द औरतूं सफ़र करे पियो था, कहिड़ो सलूक आहे, हिकिड़ो चढ़े थो ॿियो लहे थो, हू हुनजो मुखालिफ़ हो हुनजो मुखालिफ़। असीं अल्लाह जा कोन आहियूं, असीं हिक ॿिए जा दुश्मन आहियूं। हीअ असांखे सज़ा इहा आहे जो असांजा हाकिम तोड़े रैयत अल्लाह वारा कोन बचायूं, तंहिंजे करे असां ते हक़ आहे हाकिमनि खे छॾियूं ऐं पंहिंजे घर जो वॾो आहियां। नबी अलैहि जो फरमान आहे कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलन अन रइयतिही, अमां मां हर हिकु मुहाफ़िज़ा धनारा अॻवाना अमां खां पंहिंजे धन जी पुछा थींदी। सुबुह खां वठी शाम ताईं घर में मुंहिंजी न्याणी, मुंहिंजी माउ, मुंहिंजी भेण गुम आहे, मुड़ुस खे परवाह कान्हे, भाउ खे परवाह कान्हे का त वई केॾां आहे, किथे वई आहे, का पुछा कान्हे, को पतो कोन्हे, को कहिड़ी थी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। नबी अलैहि जो फरमायो हर हिक खां पंहिंजे धन जी पुछा थींदी, ऐं ॿिए खे कुझु नथो करे सघां, तब्दील नथो करे सघां, वक़्त जे हाकिम ते मुंहिंजी पहुच कोन्हे। नंढड़ो मुंहिंजो घरड़ो आहे जंहिंमें ॿ चारि भाती आहिनि, पुटु गाह नथो करे, काठियूं नथो आणे, स्कूल नथो वञे, मोचड़ा ॾियूं था, पर निमाज़ ते कोन पहुतो, जमात में कोन पहुतो, क़ुरान जी तालीम ते कोन वियो, कॾहिं का मार, कॾहिं का थप्पड़, कॾहिं का सख़्ती को दड़को को दमान आहे। अचो वेही करे पंहिंजो वीचार करियूं छा असांजी ज़िंदगी गुज़रे पई। अल्लाह जे नबी अलैहि जो फरमायो जेका क़ौम अल्लाह जे किताब पैगंबर जी सुन्नत खां मोह मोड़ींदी पोइ हिन क़िस्म जे अज़ाबनि खे ज़रूर भोगींदी, पाण में विढ़ी तबाह थी बर्बाद थी वेंदा। असां बि मर्ज़ी वारा आहियूं न, हाकिमनि खे बि छॾियो, निमाज़ पढ़ंदासूं, जमात जी परवाह कान्हे का, जेॾी महिल आयासूं जंहिं वक़्तु पढ़ीसूं, का जमात सां पढ़ीसूं, का मुर्गी कान पढ़ीसूं, ॿ निमाज़ूं जमात सां त टे बिना जमात जे, कंहिं मुर्गी कान पढ़ीसूं। अंदाज़ो लॻायो पंहिंजी मर्ज़ी आहे, ॾाढ़ी कान रखबी, मथो कोन ढकबो, सुन्नत मुताबिक़ लिबास कोन कबो, घर मां TV कान कढबी, कूड़ ॻाल्हाइण कोन छॾिबो, ज़ेडेकी खाइण कोन छॾिबी, फिल्मूं ॾिसणु कोन छॾिबियूं, मोबाइल जी गंदगी गिलास ॾिसणु, हा बाक़ी जलसो थियो ईंदासूं, पसंदि इहो ई शयूं आहिनि जेके असांखे सवलियूं लॻनि थियूं, थोरियूं ॾुखियूं असांखे पसंदि नथियूं अचनि, अमल नथा कयूं। हीअ हदीस मुबारक आहे, खोड़ सारे नसीहतुनि ते मुश्तमिल हुई। अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर सभ खां पहिरियों मूं पंहिंजे पाण खे नसीहत कई आहे त शल मुंहिंजो रब इन हदीस ते मूंखे सही नमूने सां अमल जी तौफ़ीक़ ॾे। उन खां बाद अमां भाइरनि, दोस्तनि, अहबाबनि, मुंहिंजनि माइरनि, भेनरुनि ताईं जेको आवाज़ु पहुचे थो, शल मुंहिंजो रब हिन मुआशिरे खे गुनाहनि खां, नाफ़रमानी खां, गंदगियुनि खां, गिलाज़तुनि खां, अल्लाह जे नाफ़रमानी खां हिफ़ाज़त में रखे, तौहीद सुन्नत वारी ज़िंदगी नसीब करे। जॾहिं मरूं शल क़ब्र मोचारी हुजे, शल आख़िरत मोचारी हुजे, शल मुंहिंजो रब असां खां राज़ी हुजे। अक़ूल क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम साइरिल मुस्लिमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।